न्यूज़ सैदाबाद लग गोटबागू जमाली में पुटन पाने पीरसन पी रिटायर्ड आर्मी हवलदार अब्दुलरहमान जमाली के सख्त तशद्दुद जो निशानो बढ़ाए रात जो बेगा वक्त पाने घर में कढी छड़ियो। रिटायर्ड आर्मी हवलदार अब्दुलरहमान जमाली मीडिया के अॻियां दाहींदे चयो आहे त मूं पाकिस्तान आर्मी में बहादुरी ऐं ईमानदारीअ सां ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं हुयूं त पाक आर्मी जे तरफ़ां अमन मिशन में सेंट्रल अफ्रीका अंदरि ड्यूटियूं कयूं आहिनि। आर्मी मां रिटायर थी जॾहिं पाकिस्तान में पंहिंजे घर न्यूज़ सैदाबाद लॻ बागू जमाली पहुतसि त मूंखे पंहिंजे ॿिन्ही पुटनि मुबीन जमाली ऐं मुइन जमाली जे समाज दुश्मन ऐं ॾोहारी सरगर्मियुनि खे ॾिसी ॾुख थियो। मुंहिंजा ॿई पुट गैर क़ानूनी तौरु हथियारनि जो वापारु करण लॻा। चोरी थियल मोटरसाइकिलुनि खे घर अंदरि पुर्ज़ा करे स्क्रैप करे नवाबशाह ऐं हैदराबाद में विकिरो करण जो कारोबार पिया कनि। इन गैर क़ानूनी कारोबार में मुंहिंजी ज़ाल ऐं सालो बि मुंहिंजे पुटनि सां ग़लति सरगर्मियुनि में शामिल आहिनि। हुन दायो आहे त न्यूज़ सैदाबाद पुलिस इन्हनि ॾोहारियुनि सां ॿिठ बणियल आहे, मथनि कार्रवाई करे गिरफ़्तार नथी करे। नतीजे में न्यूज़ सैदाबाद सकरंड ऐं आसपास जे इलाइक़नि अंदरि मोटरसाइकिलुनि जी फुरुनि जी वारदातुनि में घटिताई नथी अचे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।